असांजे चैनल जी तरफ़ां तव्हां सभिनी खे जय झूलेलाल। त अॼु जी असांजी इहा सिंधियत जी ख़बर ॾाढी महत्वपूर्ण, ॾाढी विशेष, ॾाढी ख़ासि आहे। त असांजी सिंधी संस्कृतीअ जूं जड़ियूं सिंधू घाटी सभ्यता सां जुड़ियल आहिनि। जेका सिंधू घाटी सभ्यता असांजी आहे सा सभिनि खां पुराणी असांजे देश जी प्राचीन सभ्यता आहे ऐं सॼी दुनिया जी 4 पुराणी सभ्यताउनि मां हिकु आहे। त ख़बर आहे कि सिंधू घाट में पहिरियों दफ़ो थियो ध्वजारोहण। बिलासपुर जे कलाकारनि ॾिनी लद्दाख में प्रस्तुति। हर साल आयोजित थियण वारी सिंधु दर्शन यात्रा हिन साल भी वॾे हर्ष, वॾी ख़ुशी, वॾे उल्लास सां गॾु संपन्न थी, जंहिंजो मुख्य उद्देश्य पंहिंजी भाषा, संस्कृति ऐं धामनि सां असांजी नई पीढ़ीअ खे अवगत कराइणु हुयो एवं उनखे बढ़ावो ॾियणु हुयो। जंहिंमें भारतीय सिंधु सभा द्वारा पिछले 4 सालनि सां बिलासपुर जा कलाकार लगातार प्रस्तुति ॾियनि था ऐं हिन साल भी वॾी भव्यता सां गॾु प्रस्तुति ॾिननि, जंहिंमें कैलाश में वहंदी रहंदी सिंधु नदी ऐं कहते हैं हमको प्यार से इंडिया वारे गाननि व ॿिया अनेक प्रकार जे सिंधी गाननि में प्रस्तुति ॾिनी वई। जंहिंमें मुख्य रूप सां कलाकार दिशा केलवानी, योगेश केमरानी, रेशमा मोटवानी, आकांक्षा वाधवानी, केशव बजाज प्रस्तुति ॾिनई ऐं लद्दाख जे कलाकारनि भी उते पंहिंजी प्रस्तुति साॻी ॾिननि। छत्तीसगढ़ व ॿियनि राज्यनि मां भी माण्हू दर्शननि लाइ वेंदा आहिनि ऐं हिन साल हिन यात्रा में 24 माण्हू छत्तीसगढ़ मां दर्शननि लाइ शामिल थिया, जंहिंमें भाटापारा, रायपुर, बिलासपुर जिले सां ऐं ॿिया अन्य जॻहूं जातां 70 खां वधीक माण्हू सिंधु घाट ते दर्शन हेतु विया। पिपरी जा साईं श्री कालीदास जन भी पधारिया, जंहिंजे सानिध्य में बयानो उत्सव मनायो वियो ऐं सिंधु घाट ते भजन संध्या जो आयोजन कयो वियो, जंहिंमें वॾी संख्या में लद्दाख जा माण्हू भी शामिल थिया। सिंधु घाट में पहिरियों दफ़ो धारा 370 हटण खां पोइ ध्वजारोहण कयो वियो ऐं उतां जा रहवासी ॾाढा ख़ुशि हुया। उन्हनि सभिनि खे पंहिंजो हिकु अलॻि राज्य थियण ते ॾाढी ख़ुशी ऐं ॾाढो गर्व पियो लॻे। बहिराणा समिति जा संयोजक श्री मुरलीधर माखीजा, श्री देवीलाल लालवानी, श्री मनोज गोगिया, श्री राजेंद्र नागपाल, श्री हरीश तलरेजा, श्रीमती विनीता भावनानी, श्रीमती सुनीता सूरत सां मुख्य रूप सां शामिल रहिया। असांजी हीअ ख़बर तव्हां सभिनी खे कीअं लॻी असांखे कमेंट बॉक्स में लिखी करे ॿुधायो ऐं सिंधियत असांजो मान आहे, उन मान खे वधाइण लाइ हिन ख़बर खे लाइक ऐं शेयर कयो ऐं असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो। जय झूलेलाल।